जय झूलेलाल। मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 1 डिसेंबर 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष जी चौथ तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि, समाज में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। हुननि खे पंहिंजे संतान पक्ष मां भी काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ तमामु सुखपूर्वक गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ऐं घर में ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य तमामु साधारण रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे त अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्य अॼु तव्हांखे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी संभावना आहे त हुन जे लाइ हुननि खे योगा या मेडिटेशन करणु लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी तव्हांखे काई ना काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी। पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ मां लक्ष्मी जी उपासना तव्हांखे लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य भी अॼु साधारण ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। परिवार में ऐं कार्यस्थल ते तव्हांखे माहौल तमामु सुठो मिलंदो। तव्हांजो स्वास्थ्य भी अॼु ठीकु रहंदो त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। दुखनि जो नाश थींदो। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे धन जी प्राप्ति थी सघे। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु सुख संपदा जी प्राप्ति थींदी। साणी साण धन धान भी हुननि खे प्राप्त थींदो। अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त घर मां निकिरण खां पहिरियों महामृत्युंजय जाप करे निकिरंदा त बहितर रहंदो। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं अॼु साधारण रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर अॼु हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कंहिं ज़रूरतमंद खे कुझु न कुझु दान करणु तव्हां जे लाइ अॼु लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य हुननि जो उत्तम रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। रसोई खाइण जा नियम। त अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि जॾहिं भी तव्हां रसोई खाईंदा आहियो त तव्हांखे उहो छा फॉलो करणु खपे। त सभिनीनि खां पहिरियों त आसन विछाए करे पंहिंजे अॻियां कोई संदुल या नंढो पाटलो रखी करे हुननि जे मथां रसोई रखिजे। साण ई साण जॾहिं तव्हांजे साम्हूं रसोई अचे
हथ जोड़े करे भगवान के शुक्रगुज़ार करे रसोई तव्हांखे खाइण खपे। ऐं कॾहिं बि तव्हांखे रसोई जे लाइ कोई अगरि चए त तव्हांखे मना न करणु खपे। थोड़ो या वधीक तव्हांखे ज़रूर हुननि जो ग्रहण करणु खपे। जॾहिं बि रसोई खाओ तव्हांखे यादि रखिणो आहे कि मौन रखी करे रसोई खाइणु खपे। ऐं साण ई साण कॾहिं बि नेगेटिव पॉइंट्स हुन रसोईअ मां न कढिजे। माना जेको अन्न तव्हांजे साम्हूं आयल आहे, चवंदा आहिनि कि जॾहिं बि अन्न भॻवान तव्हांजे साम्हूं ईंदो आहे त ॾकी ॾकी ईंदो आहे कि इहे छा मूंखे डस्टबिन में त फिटी न करे छॾंदा। इन करे जेका बि रसोई तव्हांजे साम्हूं अचे भॻवान जो प्रसाद सम्झी करे हुनखे ग्रहण करणु खपे। त मां उमेद थो कयां इहो अॼु जे एपिसोड में जेको असां तव्हांखे ॿुधायो आहे इहो तव्हां ज़रूरु फॉलो कंदा ऐं तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि इहा ई शिक्षा ॾींदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे हेमा जी जो, जेके थाणा महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि। ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे पुट जे कम में जाम रुकावटियूं थियूं अचनि। त हेमा जी तव्हांजे पुट जी कुंडली जे हिसाब सां हुनखे काल सर्प दोष बीठल आहे। हुन जे लाइ ज्योतिर्लिंग जे स्थान ते वञी करे काल सर्प शांति जी हिकिड़ी पूजा करायो त तव्हांजे पुट जा सभु कार्य सिद्ध थी वेंदा ऐं सभु विघ्न दूर थी वेंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।